मटियारी तालके जे IBS साल 2021 में पास कयल जूनियर एलिमेंट्री स्कूल जे उस्तादनि जी उडेरो लाल में गॾिजाणी रखी वई, जंहिंजी उस्तादनि शेर अली खदरी, अब्दुल्ला, शराफत अली, मोहम्मद कुर्बान, शेर जमान, मोहम्मद अयूब जी सदारत हेठि गॾिजाणी मुनक़िद थी। तालके मटियारी जे IBS साल 2021 में पास थियल जूनियर एलिमेंट्री स्कूल उस्तादनि खे उडेरो लाल में हिकु गॾिजाणी रखी। गॾिजाणी मीटिंग में नए भर्ती थियल उस्तादनि जे तरफ़ां तालीम खे बहितर खां बहितर करण ऐं HST जे लाइ मुमकिन प्रमोशन जे तरीक़ेकार समेत उस्तादनि तंज़ीम गस्टा सां गॾु कम करण समेत वधीक लाइ अमल जोड़ियो वियो। हिन मौक़े ते मेज़बान उस्ताद शब्बीर शेर खदरी जो चवणु हुयो त असांखे सिंध हुकूमत जे मयार ते पूरो लहणु घुर्जे, छो जो सिंध हुकूमत असांखे मेरिट ते भर्ती कयो आहे। गॾिजाणीअ में तालके मटियारी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे जूनियर एलिमेंट्री स्कूल उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।